घोटकी में आगा असगर खान पठान ऐं सईद अहमद सिद्दीकी की अगवाणी में घोटकी आगा हाउस ते घोटकी बचाव तहरीक के नाले सां हिकु तंज़ीम ठाही वई। प्रोग्राम की शुरुआत कलाम पाक सां थी। उन मौके ते घोटकी बचाव तहरीक के नाले सां अगवाणनि खे आगा अब्दुल रशीद पठान पारां हलफ खणायो, जंहिंमें सरपरस्त आला लाला असगर खान पठान, चेयरमैन सईद अहमद सिद्दीकी, वाइस चेयरमैन इम्तियाज सुलेमान शाह, जनरल सेक्रेटरी रजिब अबड़ो ऐं इखलाक अहमद पठान के घोटकी बचाव तहरीक जो डिप्टी प्रेस सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। घोटकी बचाव तहरीक की मीटिंग के अगवाणनि खिताब कंदे चयो त घोटकी में थींदड़ समाजी बुराइन ज़ुल्म ज़्यादतियुनि खिलाफ़ हर मोड़ ते गॾु थींदासीं। हुननि चयो त घोटकी जी सियासी करप्ट नुमाइंदनि तोड़े सिंध के मुख़्तलिफ़ इदारनि में रहंदड़ ज़ालिम पोश वडेरनि खां पंहिंजो हक़ वठी ग़रीबनि में तक़सीम कंदासीं। उन्हनि गवर्नमेंट अथॉरिटी के अमलदारनि खे चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं पुलिस तोड़े बासर वडेरनि पारां कंहिं बि हिकु शहर वासी सां बिना जवाज़ ज़ुल्म ज़्यादती कई वई त खेनि मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं।